वार सिंध सरकार भला असां ते तनक़ीद करे पर उन खां पहिरीं पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसे त उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी आहे। सिंध जा सभु इदारा हथ वठी तबाह कया विया आहिनि। इफ़्तिख़ार लुंड तफ़सील मूजिब तहरीक इंसाफ़ घोटकी जे ताज़ो मुक़ररु थियल ज़िले सदर इफ़्तिख़ार लुंड गुज़िरियल ॾींहुं जरवार प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आउं पार्टी क़यादत इमरान ख़ान जो निहायत थोराइतो आहियां जन मूं ते एतमाद करे मूंखे ज़िले सदर मुक़ररु कयो। हिन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध सरकार भला असां ते तनक़ीद करे पर उन खां अॻु पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसे त उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी आहे। हिन जो त पीपी सरकार खे रुॻो ॿियनि ते तनक़ीद करण खां सवाइ ॿियो ईंदो बि त छा आहे। हिन जो त पीपी सरकार सभु इदारा तबाह करे छॾिया, रोडनि जी हालत हुजे या घोटकी जी पुलनि जी हालत हुजे, से सभु चूंडियल नुमाइंदा ॾिसण बावजूदु ख़ामोश आहिनि। हिन जो त कहिड़ी न शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो उतां उन्हनि भॻल टुटियल पुलनि तां गुज़रण बावजूदु बि उन्हनि खे ठाराव लाइ को तयारी न आहे। हिन जो त पीपी सरकार रुॻो करप्शन करण में पूरी आहे। हिन चयो त इमरान ख़ान जी क़यादत में पार्टी सुठा कम करे रही आहे। पुछियल सवाल जे जवाब में हिन चयो त सस्ता घर स्कीम तहत 50,000 माण्हुनि खे घर ॾिना पिया वञनि। सिंध में पिणु 3-4 ज़िलनि में पिणु तमामु जल्द घर अलाट कया वेंदा। हिन चयो त तहरीक इंसाफ़ वाहिद पार्टी आहे जेका करप्शन खां पाक आहे। हिन चयो त करप्शन कंदड़ जेलनि में भीड़ो थिया ऐं वधीक बि जल्द कया वेंदा। हिन चयो त 10 लख नौकरियूं ॾियण वारो इमरान ख़ान पंहिंजो वाइदो बि ज़रूरु पूरो कंदो। हिन चयो त कोरोना सिस्टम अपसेट करे छॾियो आहे। अमेरिका में 2.5 करोड़ माण्हू बेरोज़गार थिया आहिनि जंहिं ते पाकिस्तान में पिणु उनजो असरु ज़रूरी आहे। हिन चयो त घोटकी ज़िलो सिंध में तमामु मुश्किल ज़िलो आहे। हिते पुराणो निज़ाम पुराणो सिस्टम हले पियो जंहिंखे तब्दील करण लाइ नौजवान क़यादत जी सिलेक्शन थी आहे। हिन चयो त घोटकी जे माण्हुनि जी ज़हन में वॾी तब्दीली आंदी आहे जेके तमामु जल्द वॾनि बुतनि खे किराए छॾींदा। हिन पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़ालिफ़ वावेला पिया कनि त वफ़ाक़ी सरकार पेट्रोल जी क़ीमतुनि में हथरादू वाध कराई आहे जेका उन्हनि जी भुल आहे। हिन चयो त 2007 जे पीपी जी दौर में अॼु जे पेट्रोल जी क़ीमत खां ॿीण ते हुई ऐं रेट उन वक़्तु आसमान सां पई ॻाल्हायो पर उहे उन्हनि खे नज़र न पिया अचनि। हिन चयो त उन्हनि खे सिर्फ़ु असां ते तनक़ीद करण खां अलावा कुझु बि न ईंदो। मीर इफ़्तिख़ार लुंड वधीक चयो त घोटकी में ईंदड़ कुझु अरसे में वॾी तब्दीली जा चिटा इम्कान आहिनि। 2023 वारे ईंदड़ इलेक्शन में वॾा बुत किरंदा।